करमपुर वेझो नापरकोट थाने के गोठ पीरबख्श उजरा रवासी मज़हर अली जाफ़री ऐं खैरपुर रवासी नवाज़ पंहिवार करमपुर थाने के इलाइक़े मच्छी बुंडो वटां मुबैना तौर हथियारबंदनि हथां अगवा थी विया आहिनि। नौजवान मज़हर जाफ़री के वारसनि साहिबख्श जाफ़री, अलीगुल जाफ़री, अलीबख्श जाफ़री, अज़हर खान जाफ़री ऐं ॿियनि जेडीएन वेब न्यूज़ के ॿुधायो त हिकु ॾींहुं पहिरियां गाज़ी बंगलानी नाले शख़्स तितर ॾियण बहाने ॿिन्ही नौजवान खे घुराए अगवा करायो आहे। काल खां वठी असांजा नौजवान गुम आहिनि। हुननि वधीक चयो त नवाज़ पंहिवार खैरपुर ज़िले जो रवासी आहे जेको महिमान तौरु असां वटि आयल हो। ॿिए तरफ़ जाफ़री बिरादरी जे माण्हुनि दाईंदे चयो त वाक़े जो केस दाख़िल करण लाइ करमपुर थाणे ते वियासीं, पर करमपुर पुलिस वाक़े जो केस वठण खां खुतो जवाबु ॾेई मोटाए छॾियो आहे। DIG लाड़काणो SSP कश्मीर नौजवाननि जे अगवा वाक़े जो नोटिस वठी नौजवान खे बाज़ाब कराए ॾियनि। ॿी सूरत में इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो जेडीएन वेब न्यूज़ करमपुर।